अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जे हिकु नए फिल्म जे बारे में जेको तमामु जल्द स्टेज ते अचण वारो आहे ऐं रिलीज़ थियण वारो आहे। उन ड्रामे जो नालो छा आहे, उन ड्रामे में कहिड़ा सिंधी अदाकार कमु कनि था ऐं कहिड़ा नथा कनि, ऐं उन ड्रामे जो राइटर ऐं डायरेक्टर केरु आहिनि, इहो असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। ऐं इन खां अलावा असां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासूं त हिन ड्रामे जो नालो छा आहे ऐं इहो ड्रामो कहिड़े शहर में शूटिंग कयो पियो वञे। दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन फिल्म जो नालो छा आहे। हिन फिल्म जो नालो आहे धक्की दिलि। ऐं दोस्तों, हिन फिल्म जी तमामु सुठी स्टोरी आहे ऐं हिन फिल्म में सिंध जा तमामु सुठा अदाकार जेके आहिनि मशहूरु, उहे कास्ट कया विया आहिनि। जीअं त ज़ुल्फ़कार बुर्दी, निसार शाह, एस भट्टी ऐं इन्हनि खां अलावा सूबेदार सूतली, ख़ादम तहीम, यूनुस शनाई। दोस्तों, हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन फिल्म जो डायरेक्टर ऐं राइटर केरु आहिनि। दोस्तों, हिन फिल्म जो डायरेक्टर आहे महताब सिंधी ऐं हिन फिल्म जो राइटर आहे वज़ीर जमाली। दोस्तों, डायरेक्टर महताब सिंधी सां मुंहिंजो राब्तो थियो आहे। हुन चयो आहे त आउं अञा वधीक अदाकारनि जे ॻोल्हा में आहियां। जेकॾहिं 2-3 ॿिया अदाकार मिली विया त उन्हनि खे बि हिन फिल्म में ऐड कंदसि। दोस्तों, उम्मीद आहे त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा, छो त असां अहिड़े क़िस्म जा अपडेटिंग वीडियोज़ तव्हां दोस्तनि लाइ हमेशह खणी ईंदा आहियूं। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं माशाअल्लाह।